यार अहिड़े हिसाब सां मां सड़ी पियुसि उॾण जहिड़ो कोन आहियां। ॾियो ख़बर काॾे वेंदा आहियो? चई वेंदा आहियूं हेॾे चुगण खाइण पीअण जे हिसाब सां। हा चई हा। चई यार मूं ते बि जेकॾहिं करम नवाज़ी कयो त हिकिड़ो कणो कणो रुॻो वात में खई वेंदो, 10-20 ॼणा आहियो हा न, तॾहिं बि मुंहिंजो गुज़ारो थी पवंदो। हल त हाणे छॾ तोते खे, हाणे वठि राणीअ खे, त इहो पखी किथे खाइण वेंदा हुआ? अन्न जेको खाइण वेंदा हुआ इहो किथे वेंदा हुआ? अदा उहो जीअं धूती खणी पुगी बादशाह वटि। बादशाह चयो तोखे मुंहिंजे पुट सां निकाह करिणो आहे। हुन चयो ईअं कीअं, तकड़ त थींदी कोन न भाउ। मुड़ुसु मरी वेंदो आहे जंहिं औरत जो, उहा बि 4.5 महीना आदत कंदी आहे। मां त जहिड़ो जाॻंदो छॾे ई आहियां। ज़रूरु मां इंतज़ारु त कंदुसि न, ईअं त कोन्हे अदब थींदो को। हुन चयो इहो को मसइलो कोन्हे। चई साल जेको आहे सो मां वेहंदुमि, भई साल खां पोइ हा न मां तुंहिंजे पुट सां ख़ुशीअ सां निकाह कंदुसि, पर शर्त हिन में इहो आहे जो मां तुंहिंजे महिलात में कोन रहंदुसि। फलाणे हंधि जेका ज़मीन अथई उते मूंखे कोर्ट ॾियारे ऐं बंगलो ठहिराए ॾे। उते को बि तुंहिंजो मर्द कोन ईंदो। मां हूंदसि, हिकिड़ी नौकिराणी हूंदी ऐं हिकिड़ो नौकर हूंदो तुंहिंजो जेको अन्न जी बोरी रोज़ु खणी ईंदो। मां उहा पखियुनि खे ॾींदुसि रोज़ु अन्न जी बोरी। चई हा। चई हा। सुणा पुट बादशाह खे सम्झायो। चई साल आहे का वॾी ॻाल्हि कोन्हे का, इंतज़ारु मां कंदुमि। बाक़ी बादशाह जो हुकुम थी वियो, देरी कोन थी। 8 ॾींहंनि में कोर्ट फिरी विया, महिलातूं ठही वियूं, सफ़ा कमु VIP थी वियो। हिन जी नौकिराणी बि 8 ॾींहंनि खां पोइ बोरी अचणु शुरू थी। रोज़ु बोरी उहो नौकर खणी ईंदो, थले ते विछाए वेंदो हलियो कोर्ट में। पोइ इहो सॼे मुल्क जा पखी अची गॾु थींदा हुआ। तोता बि इतां ईंदा हुआ अनु खाइण। साईं हुन तोते चइनि था किथां? चई यार राणी आहे हिकिड़ी, उते वेंदा आहियूं रोज़ु खाइण, अननि जा ढेर पिया आहिनि, रोज़ जी बोरी हाराए हा न। उतां खाई ऐं पाण में सलाह बि कयूं यार हे सही थो चए, जेको कणू कणू चेंब में खणी ईंदा हुआसीं न, तॾहिं में 20 तोता आहियूं, 20 कणा, हिन जी गुजी भरिजी पवंदी, साहु पइजी वेंदो। अदा हिन जो चवणु कयूं रोज़ु इहो खाई पी वरी कणू कणू हिन लाइ खणी वेंदा हुआ। अदा 10-15 ॾींहंनि में हिन जा पर बि फुटा ऐं साहु बि पइजी वियो। साईं अनु ईमान आहे न, अन जो पेट में पियो त उहो तयारु थी वियो। अदा 15 ॾींहंनि खां पोइ हे बि चवंदा हाणे मां बि उॾण जहिड़ो आहियां, हलो था हलूं। हे बि गॾियो आहे न, आयो लथो अचे हेॾे होॾे निहारी, ॾिठई त राणी त इहा ई आहे फोटूं वारी। शायदि राणी पखियुनि खे अनु ॾेई वरी मथां बीह रहंदी दरीअ खां। हिन ॾिठो त राणी त इहा राणीअ बि ॾिठो पिए त ॿिया सभु खाइनि पिया। इहो तोतो सभिनी खां परे बीठो आहे ऐं नथो खाए, को मसइलो आहे? हुनखे बि इंतज़ारु इहो ई त हुयो हा न। अदा बानीअ खे चई त वारो करे न तोते खे त हेॾे वठी आ। तोते खे पकिड़े खणी वियुसि, चवंदो ॾे हाल अहिवाल, ॿिया सभु खाइनि पिया तूं नथो खाईं? चवंदो मां आयो ई तो लाइ आहियां। मूं लाइ कीअं आयो? चवंदो तुंहिंजे मुड़ुसु मोकिलियो आहे। उहो फोटूं त ज़री ॿधी पई हुयसि, चवंदो मोकिलियो तुंहिंजे मुड़ुस खे, फलाणे हंधि तव्हांजी महिल आहे। चई हा। चई मूंखे त जेको आहे हुन मोकिलियो आहे। चई पोइ ठीकु आहे, हुनखे मुबारक ॾे त राणी लधी अथमि हा न, ऐं अलाह मालिका नेठि मिलंदासीं। चई हा। अदा तोतो उतां भॻो। हाणे त पंधु सवलो थी वियुसि न, हूअं ॻोल्हणी पई हाणे सवलो थी वियुसि। अदा हिकिड़े ॾींहं में ई पहुची वियो मालिक वटि। चयांसीं राणी त लधी आहे। राणी त लधी आहे पर विंडो पुछीसि कम जी शइ खे खाए त विंडो आहे, राणी घटि आहे। विंडो आयो त हर शइ अची वञे। अदा वरी भॻो ॿिए ॾींहं ते। चयांसीं चवे थो विंडो? चई विंडो त उहो धूती खसे वई आहे मूंखां। हा। चई हा। चई पुछ धूती आहे घर किथे आहिनि? चयांसीं आहे हिन एरिया जी हा न, बादशाह जे इलाइक़े जी आहे, पर हाणे मां ॾिठी त कोन्हे त कहिड़े ॻोठ जी आहे, मूंखे ॿी ख़बर कोन्हे। हा। चई हा। अदा हिनखे ॿुधाई अचे त विंडो धूती खसे वई आहे उन एरिया जी। भई राणी चए त मूंखे कढियो कोन अथव हितां जो मां ॾिसां। हा। चई हा। अदा हिन देरि कोन कई, वरी जो 3 गिदरे खे ठका मुक कराई त उन मूं को निकिरी पियो। को निकितो, कोई चयो त माण्हू जा बचड़ा तो आहे थोरो करे छॾे मूं ते हा न। जेको आहे त तो उमिरि जे क़ैद मूं आज़ादु कयो आहे, हाणे हुकुम करे मां तो लाइ छा थो करे सघां?
चवनि हाणे तूं कोए जो ॿचिड़ो मूं लाइ छा कंदे? चई न भाउ जेको बि कमु अचां थो हुकुम करे, को मसइलो हुजे का ॻाल्हि हुजे। यार अहिड़े हिसाब सां मुंहिंजो विंडो वियो आहे हलियो हा न। राणी बि मुंहिंजी वई आहे हली, मुंहिंजी हड़ वई आहे हली, वरी मथे में सूर तूं बि थो विझी, को त मूं लाइ छा कंदे? चई विंडो वियो अथई न? चवंदा हा। चवंदा पोइ मां ई न ॻोल्हींदुसि? चई कीअं? चई को आहियां उन रुगो इलाइक़े में मूंखे लाहे जा ॻोठ में हा न, मां हर घर में वेंदुसि हलियो लोॾे मूं छा मूं बि टपियो हली वेंदुसि। हिते ताईं हुनखे ॻाल्हि सम्झे में आई त ॻाल्हि त सही थो करे, पर हाणे चयां दरिया मूं तोखे केरु टपाए जो दरिया टपी? चई उहो बि सवलो आहे, तोतो मुड़सी कंदो त मां चयसि कीअं? चयसि मां तोते ते चढ़ी थो वियां कंध ते, खणी पटे हली उते लाहे। हा यार ॻाल्हि त सही थो करे, सही आहे। असां तोते ते चढ़ी वेठो, वञी जेको आहे उते लाथाईंदुसि चयसि हाणे धूतीअ खे तूं पाण ॻोल्हे त धूतीअ जो घर कहिड़ो आहे हा न। हिन छा कयो जो बादशाह जे घर में उहो लिकी वेठो दर जे ॿाहिरां, ॾिठई त हे माण्हू हेॾे अचनि वञनि था बादशाह जे घर, धूती बि अचे वञे थी। अदा धूती त को ताड़ियो त इहा ई आहे। हाणे धूतीअ जो कंहिं पीछो घर कहिड़ो अथसि? अदा धूतीअ जे पोयों घर वञी लधाई, सॼो धूतीअ जो घर उथलाए बीठो हा न, विंडो हथ न आयो। अड़े काॾे कयो अथई? नेठि साईं हे लस्सी विलोइण वारो नेरो जेको हणिबो आहे न, काठी खोड़े वरी कुराड़ियूं ॿराड़ीअ जूं उन में लस्सी विलोड़ींदियूं आहिनि सम्झे, उन नेरे में कुराड़ीअ कपिड़े कंहिं में ॿधी ऐं उन में विझी छॾियो। पोइ था 2 ॾींहंनि खां नेठि वञी विंडे खे लधाई, विंडो खयईं, विंडो खणी ऐं तोते खे चवणो त बाबा मां फिरी गिरी ईंदुमि राणी वारे महिलात में, पोइ तूं पंहिंजे हिसाब सां जेॾी महिल बि अची ईंदो रोज़ अनु खाइण न। चवंदा हा। चवंदसि पोइ मां हिते तोखे ॿुधाईंदुमि। चई ठीकु आहे। उहो अचे था फिरी गिरी पहुतो राणीअ महिलात में, तोते खे ॿुधाईं त विंडो हथु अची वियो आहे। तोते वरी राणीअ खे ॿुधायो त विंडो हथु अची वियो आहे, हाणे अलाह कंदो सभु सणाई थींदी, को मसइलो ई कोन्हे। हा चई हा। अदा वरी बि को चढ़ियो तोते जे पुठीअ ते, आया पई जीअं जो आया पई महिलात जे वेझो हुया हा न, वेझो जंहिं महिल पहुता त विंडो हिननि खां छॾाए वियो। चतूअ खे चिंब में हो तो कोई पुछो दादा ॾे ख़बर अञा घणो वेझो पुगायूं त हो जो ॿुधायो त विंडो छॾायो। विंडो छॾायो, हाणे छा थियो अथई? दरिया में विंडो जो कीअं लभे? अचे पहुता चवंदे हाल अहिवाल चईंदा विंडो त लधो, हेसी ताईं खणी वियासीं, हाणे हिते दरिया में किरी पियो आहे। बिना हड़ विञाए छॾियो आहे, हाणे छा थिए? ॾाढो परेशान आहे। नेठि ताईं 2-3 कलाकनि खां पोइ हेॾे होॾे छोकिरे निहारे पिए, ॾिठे अड़े अञा गिदरो त हिकिड़ो पियो आहे। गिदरो खणी सुणा वठी वियो, ठका मुक कराईंदो उन मूं ॾेडर निकिरी पियो। ॾेडर जो निकिरी पियो त चवंदो माण्हू या बचड़ा वाह जो कमु कयो अथई, मूंखे आज़ादु कयो अथई, मां उमिरि जे क़ैद मूं जान छॾाई अथई, हुकुम करे। चई मां हुकुम कहिड़ो, दरिया में मुंहिंजो विंडो वियो आहे त इहो तूं कमु करे सघंदो? चई हा मां वाह जो कंदुमि, मां ॾेडर जो सरदार आहियां। अदा वठी वियो ॾेडर, ताऊं कयूं सभु ॾेडर अची पहुता। चई बाबा विंडो वियो आहे, वारो कयो। हिकिड़े मिंट में विंडो त उहो ॻोल्हे अचे ॾिनो अचे बादशाह। बादशाह चयो त हाणे कमु छोकिरे सही थी वियो, बल्कि बादशाह ई चऊं बादशाह त थी वियो न बाबा, हुनखे विंडे त अलाए छा करे छॾियो। अदा वरी चतूअ खे भॼाई, हाणे वञो हिनखे ॿुधाए वञी मूं राणीअ खे विंडो थी वियो आहे। हाणे टाइम घणो गुज़रियो आहे हुनखे? टाइम गुज़रियो आहे 4 महीना कुल, अञा 8 महीना इंतज़ारु आहे निकाह में। पर तूं हुननि खे चयो त 4 ॾींहं 10 ॾींहं 4 महीना 10 ॾींहं मां आदत कंदुसि, वधीक कोन कंदुसि। 4 महीना गुज़री विया न भई 10 ॾींहं मां तुंहिंजे पुट सां निकाह कंदुसि। हुननि खे मुतमिन करे बादशाह खे, बादशाह जे पुट खे चई 10 ॾींहं मुंहिंजी तारीख़ पकी करे छॾियो। चई हा। अदा चतूं अचे राणीअ खे चयो त हाणे विंडो बची वियो, हर शइ थी वई, हाणे चवई थो त बसि इन्हनि खे असां चईं त मां 4 महीना 10 ॾींहं आदत कंदुसि, उन खां पोइ जेको आहे मां जीअं शादी कयो ऐं बसि तयारियूं शुरू कयो। अदा तयारियूं थियूं, शादीअ में अची 10 ॾींहं बचा राणीअ जो ॿुधायो न, हिन बादशाह जे महिरात में ॾाढा हेॾो दौल धमारा नाच कोॾ हे हो सेरा जीअं थींदो आहे कमु, खाधा पीता शुरू थी विया हिते ताईं।
ॾींहं गुज़रंदे गुज़रंदे नेठि ॾींहं गुज़री विया, 8 ॾींहं गुज़री विया। 9 ॾींहं ते वरी तोतो वियसि, चवंदे हाल अहिवाल, चवंदा हाल अहिवाल इहो आहे त बसि 2 ॾींहं बचा न, ऐं मूं लाइ को नियापो मिलियो अथई? चई हा नियापो तो लाइ इहो मिलियो आहे त जेके बि बादशाह जूं धीअर या सुहिणियूं सुहिणियूं ॻोठ में मायूं, हा न, जेको कुझु बि आहे सो उन ॾींहुं माना तूं हिनखे चयो त हिकिड़ो मिसाल अंगारे ॾींहुं पहुतो त ख़मीस जे ॾींहुं, ख़मीस जी राति उहे टोटल पाण सां गॾु करे, हा न, मर्द कंहिंखे बि अचणु न ॾिए, ऐं जेको आहे सो पोइ मां ॿियो बिलो सभु पाण ई कंदुमि। चई हा, चई हा। अदा हुन राणीअ हुननि खे चयो त भाउ मूं वटि हाणे 2 ॾींहं बचा न, इहो तव्हांजे महिल हाथ में बैराग रूप हलिया, 2 ॾींहं त मूं वटि भला आहिनि न, इहे टोटल मायूं हे हो जेके बि आहिनि न, इहे मूं वटि अची हाणे ख़ुशी कनि, लाॾा बाॾा ॻाइनि, इहो सुबुह जो वरी निकितियूं हलियूं वञनि पंहिंजे कमकार ते। हा जी हा। अदा उन धोतीअ खे बि ख़ासि तौर ते दावत ॾेई घुराई, टोटल हिन वटि ईंदियूं। अदा अरबाब गुज़री थी ख़मीस जी राति, बादशाह बि अचे पहुतो विंडो खणी महिलात जे भर में, हा न, महिलात जे भर में अची पहुतो, जंहिं महिल उहो टेम थियो ऐं विंडे खे हुकुम कयईं विंडा हिन महिलात खे उॾाए पंहिंजे माड़े पंहिंजे ॻोठु हलिणो आहे दरिया जे बेट ते। हा देरि कोन थी, इहे दर कुर्फ ॾिना पिया आहिनि, कोट जा कोटू अचे पहुतो हिन वटि। हिन वटि जो पहुतो, सिज जीअं उभरंदो वियो, हाणे साईं अंदरूं त कंहिंखे ख़बर बि कोन पई त छा थियो आहे या छा न थियो आहे। अंदरि जेके मायूं ॻोठाणियूं हे हो जेको हुयो, हा न, हड़नी चयो हाणे सिज उभरियो आहे, दर खोलियो त असां वञूं न, घर में कमुकार हे माल कंहिंखे ॾियणो, कंहिंखे लस्सी विलोणी। दर जो बादशाह खोल रहिया त वञ भेणा, हे त बादशाही ॿी आहे, किथे असांजो ॻोठु किथे ॻाल्हि, हे त कमु ई टियों लॻो पियो आहे, हाणे छा थिए। ऐं हे बि ज़ाहिर थियो, चई भाउ हाल अहिवाल ख़ैरु, सभिनी खे ॿुधायईं तव्हांजो बादशाह अहिड़े हिसाब सां धोखो करे, ऐं मुंहिंजी माई मूं वटि वियो खणी, हीअ मुंहिंजी ज़ाल, हा न, हाणे तव्हां ॾोह मुंहिंजो कोन कयो आहे, हा न, ॾोह इहा आहे बादशाह, ॿियो त वई आहे कुराड़ी आहे धूती जेका आहे न, इहा उहा बि त उते ई न, ॿी त वई आहे, इहा आहे मुंहिंजे माईअ जी नानी। ॿुधे, नानीअ जो मींहुं करे अचे पहुती, अहिड़े हिसाब सां मूंसां ठगी करे वई आहे। हाणे जेके बि कुंवारियूं आहियो मायूं, उन्हनि जी मां हिते शादी कराईंदुसि, ॿी नाजाइज़ मां कंहिंसां कोन कराईंदुसि। पंहिंजे सहुरे ॾे फ़ोन कयईं त बाबा जेके बि छोकिरा पंहिंजे इलाइक़े में छड़ा जा हे हो अथई, वठी आ छोकिरियूं मूं वटि आयूं आहिनि, तो मूं ते थोरो कयो, धीउ ॾिनी त मां बि तोखे परणाए थो ॾियां। अदा 100 खनि छोकिरियूं 100 खनि छोकिरा अची विया, गॾायो आहे शादी करे ॾाढो। उन धूतीअ खे बि हिकिड़े कुराड़े सां शादी कराई, चई हिनखे सज़ा हुजे थी भली। अदा कल्ह ॾिठासीं ॾाढो ख़ुशि लॻा वेठा, हिन भतु राजनि पे खाधो। इहा ई असांजी ॻाल्हि जी